अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार माया फौजिया जा सबका पहिरियां हेडलाइन। पीर ॻोठ भरसा नारे जा मंगणीचा तकरार तां झेड़ो। फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया। ॻोठ गुलासन मंगणीचो में ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोली लॻण सबबि 5 ॼणा क़तल। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। इलाक़े में ॾेकाउ पखिड़िजी वियो। वज़ीर आज़म खैबर पख्तूनख्वा जे मकानी चूंडुनि में शिकस्त जो कारण ग़लत उम्मीदवारनि जी चूंड खे करार ॾेई छॾियो। ट्वीट बयान में इमरान ख़ान चयो आहे त पीटीआई केपीए जे मकानी चूंडुनि में पहिरें मरहले में ग़लतियूं कयूं। पीटीआई उन ग़लतियुनि जी क़ीमत बि अदा कई। ग़लत उम्मीदवारनि जी चूंड हार जो वॾो सबबु बणी। केपी मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जो हू पाण निगरानी कंदो। असेंबली से वो इस्लामाबाद से सेनेटर बने और उसके बाद उनको दोबारा आगे कंटिन्यू करें। तो जब वो हार गए तो उनको पता चला कि मुल्क में जो महंगाई हुई है उसका जिम्मेदार हफीज शेख है, तो उसको हफीज शेख को उन्होंने फारिग कर दिया। तो ये मुझे डर लग रहा है, सच्ची बात है। मैं जितना शौकत तरीन को जाता हूँ, बतौर इंसान वो अच्छे आदमी है, लेकिन जहाँ फंस गए ना वो रंगिया गुंडे में फंस गई है। आपने गैस महंगी भी कर दी है, नापेद भी कर दिया, आपने पेट्रोल महंगा किया है, आपने दवाइयाँ महंगी की है, आपने आटा महंगा किया है, आपने चीनी महंगी की है, आपने दालें महंगी की, आपने घी महंगा। कौन सी ऐसी चीज है लोगों के इस्तेमाल की जिसको आपने बख्शा हो? और फिर सोने पे सुहागा, आप कहते हैं ये सारे माफियाज हैं, और फिर उस पे सोने पे सुहागा, उन माफियाज को कहते हैं छोड़ूंगा नहीं, और फिर उस पे सोने पे सुहागा, तो उनको आप करते कुछ नहीं। पीटीआई जो जन्म केपी में थियो ऐं दफ़न भी उते ई थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि सच साबित। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मुल्क में महांगाई ऐं जुमहूरी सरिश्ते खे नुक़सान ॾियण सबबि केपी जे माण्हुनि मकानी चूंडुनि में पीटीआई खे वोट न ॾेई सज़ा ॾिनी आहे। केपी मां शुरू थियल हवा सिंध समेत पूरे मुल्क में घुलंदी ऐं सॼे मुल्क मां पीटीआई जो सफ़ायो थी वेंदो। लॻे थो त शौकत तरीन जो हशर बि ख़राब थियण वारो आहे। महांगाई सबबि हाणे शौकत तरीन खे कुर्बानी जो बकरो बणायो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में A1 फील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी। मरियम नवाज़ चयो आहे त सबूत न हुजण सबबि नेब अमलदारनि तारीख़ ते तारीख़ घुरी रहिया आहिनि। कूड़ जी बुनियाद ते संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया, जिन जो नेब वटि को बि जवाब नाहे। नालाइकी, नाअहली ऐं ख़राब कारकर्दगीअ जा रिकॉर्ड तोड़िया हूंदा त पीटीआई जी केपीए जे मकानी चूंडुनि में शिकस्त यकीनी हुई। हुक्मराननि 4 सालनि में अवाम खे महांगाई में पीरे छॾियो आहे। ईंदड़ आम चूंडुनि में तहरीक इंसाफ़ जी टिकट वठण वारो को बि न हूंदो। नून लीग जी नायब सदर जूं अदालत में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की सियासी ऐं माशी सूरतहाल ते ग़ौर वीचार। ज़रियनि मूजिबि OIC इजलास बाबति काबीना खे एतमाद में वरितो वियो। इजलास में 14 नकाती एजेंडा बि शामिल। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी काज़ी अहमद आमद ॼाम तमाची उन सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत। पीपीए जे शरीक चेयरमैन जे पहुचण ते शहरनि ऐं कारकुननि गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। साणुसि गॾु MPA अली हसन ज़रदारी ऐं ॿिया अॻुवान बि मौजूद। पाकिस्तान पारां क्रूज़ मिसाइल बाबर 1
बी जो कामयाब तजुर्बो ISPR मूजिब बाबर 1B क्रूज़ मिसाइल मक़ामी सतह ते तैयार थींदड़ डिघे मुफ़ासिले ताईं मार कंदड़ मिसाइल जो हिस्सो आहे। चेयरमैन नेस्काम डॉक्टर रज़ा समर, लेफ्टिनेंट जनरल नदीम ज़की, लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली, कमांडर आर्मी स्ट्रेटेजिक फोर्स कमांडर DG स्ट्रेटेजिक प्लान्स डिवीजन मिसाइल लॉन्च जो मुशाहिदो कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ नाअहली जी दरख्वास्त वापस वठण जी इस्तदा मंजूर कंदे पिटीशन खारिज करे छॾी। अब्दुल वहाब बलोच 2018 में इमरान खान जी नाअहली लाइ हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई हुई। अब्दुल वहाब बलोच PTI में शामिल थी चुको। मुल्क में न बिजली न ई गैस आहे। हालतूं सभिनी जे आॾो आहिनि। करप्शन, नालाइकी ऐं नाअहली उरूज ते आहे। वफ़ाक़ी वज़ीर रुगो प्रेस कॉन्फ्रेंस करण में पूरा आहिनि। नैब चेयरमैन 3 महीननि खां घर न पियो वञे। हुकूमत चाहे थी त इहो ई नैब चेयरमैन रहे ऐं संदन मातहत हुजे। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी हुकूमत मुल्की ख़ुदमुख्तियारी दाव ते लॻाए छॾी। वज़ीर आज़म मुल्क लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। मुल्क बचाइण लाइ नाअहलन खे घर भेड़ो करण जो वक्त अची वियो आहे। एहसन इकबाल। हमें पाकिस्तान में हुक्मरान चाहिए, चंदा इकट्ठे करने वाला और तकरीरें करने वाला बंदा नहीं चाहिए। तो जिस शख्स ने 30 साल सिर्फ चंदा इकट्ठा किया है वो मुल्क नहीं चला सकता। और आज पाकिस्तान की इन्होंने मईशत की ईंट से ईंट बजा दी। पाकिस्तान की सियासत को जहरीला करके तबाह कर दिया है। इस हुकूमत को घर जाना चाहिए। इमरान नियाजी साहब को कौम से माफी मांगनी चाहिए कि मैंने झूठे वादे किए थे। PTI अॻवान ऐं कारकुननि ज़ाती इख्तिलाफ़ विसारे इमरान खान जी क़यादत में पाण खे मुनज़्ज़ब कनि। वफ़ाक़ी वज़ीर चौधरी फवाद जो मशवरो। संदसि चवणु आहे त जेकॾहिं हिन वक़्तु PTI कमज़ोर थी त मुल्क में बघड़नि जो वर चढ़ी वेंदो। लीगी अॻवान इसहाक डार जी सेनेट मेंबरशिप ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त पोइवारी न थियण सबब ख़ारिज। इसहाक डार जी सेनेट मेंबर तौर नोटिफिकेशन रोकण जो स्टे ख़त्म। हाणे इसहाक डार जी कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी थींदो। 60 ॾींहनि अंदर हलफ़ न खणण ते सीट ख़ाली समझी वेंदी। गोरख हिल अथॉरिटी जे फंड्स में घोबियन ऐं गैर कानूनी भर्तियुनि वारी जांच में MNA रफ़ीक जमाली जी अबूरी ज़मानत में 13 जनवरी ताईं वाध। हैदराबाद जे एहसाब अदालत में ज़मानत जी दरख्वास्त ते ॿुधणी दौरान रफ़ीक जमाली पेश। नेब अमलदार अदालत खे आगाही ॾींदे चयो त गोरख ते तरक़ियाती कमनि लाइ अरबें रुपयनि जा फंड्स जारी कया विया पर सरज़मीन ते को बि कमु नाहे थियो। अदालत रफ़ीक जमाली जी पकी ज़मानत वारी इस्तदा रद्द कंदे अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। रत जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर ताहिर शमसी कराची में लाडाणो करे वियो। ब्रेन हेमरेज सबब अस्पताल में इलाज हेठि हुयो। डॉक्टर ताहिर शमसी कोरोना वायरस जी पहिरीं लहर दौरान प्लाज़्मा सां इलाज जो तरीक़ो ॻोल्हियो। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचियो पारां डॉक्टर ताहिर शमसी जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार। कंडियारे भरिसां ॻोठ अली नवाज़ नेपर में नेपर बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन तकरार तां शुरू थियल झेड़े में ठापुर न आई। धुरनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। वाटेड़ू औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। नवाबशाह जी PMU अस्पताल में ॿोरहारी औरत वियम दौरान फौत। ॿार बि मुअल पैदा थियो। वारसनि पारां अस्पताल इंतजामिया ते गफ़लत जो इल्ज़ाम। लाश रखी एहतिजाज।
न्यू सैदाबाद वेझो बारचो बाग वट ॻोठ अमन अबड़ो में छित लिंबण दौरान घर मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्ट जी तारुनि मां करंट लॻण करे नीगर उस्मान अबड़ो फोत, नौजवान ज़ख़्मी थी पियो। वगड़ पुलिस नाअहली जी इंतहा करे छॾी। सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी न्यूज़ जे शिफ्ट इंचार्ज इमरान तुनियो ऐं फरहान तुनियो जे नंढे भाउ अदनान तुनियो खे कोच जो टक्कर हणी रोड ते तड़पंदो छॾे फरार थियल ड्राइवर ऐं मालिक हफ़्तो गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थिया। जवाबदार गिरफ़्तार न करण ते वारसनि ऐं सहाफ़ी बिरादरी में ताव पकड़ियल। सहाफ़ी बिरादरी पारां ज़िम्मेवार कोच जे ड्राइवर ऐं मालिक जी गिरफ़्तारी लाइ वगड़, कंबर, नसीराबाद, बखो ऐं सजावल जुणे जो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। बिना कंहिं देर कोच, ड्राइवर ऐं मालिक खे गिरफ़्तार करण जी घुर। सिख बिरादरी जे खालिस्तान तहरीक जे सिलसिले में बरतानिया में रेफरेंडम लाइ वोटिंग मुकमल। पंजाब रेफरेंडम कमीशन नतीजन जो ऐलान बाद में कंदो। सुख अॻवाणी जो चवणु आहे त भारत सिखनि जे आज़ादी जी तहरीक खे ताक़त सां दॿाइण जी कोशिश करे रही आहे। हेडलाइन सां वठी ख़बरुनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते वठो था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। असां सां गॾु रहिजो।